हाँ दोस्तों, एक नंढड़ी गुज़ारिश आहे। केॾो प्यारो आहे ही गड्डी बिट ऐं केॾो ज़बरदस्त हितां जो माहौल आहे ऐं केतिरो पुरसुकून ही सॼो ओवरऑल इन्वायरमेंट आहे। ही गड्डी बिट जी तव्हां सुञाणप बि रोज़ ॾिसंदा हूंदव। हिन सभिनी में गुज़ारिश सिर्फ़ु हिकिड़ी आहे त महिरबानी करे हिन खे ईअं ई ख़ूबसूरत रखो ऐं हीउ जेको तव्हां हेठि हेतिरो सारो किचिरो हिते करे विया आहियो न, हिते अचो, जेको बि शइ खाओ था उहो पंहिंजो किचिरो पाण सां गॾु खणी वञो। पहले तो कोई फोन कर दो, वो आ जाएगा। तो इहो हिकिड़ो सुठो अमल आहे जंहिंसां असीं पंहिंजे हिननि प्यारनि ख़ूबसूरत हंधनि खे अञा बि वधीक ख़ूबसूरत करे सघूं था। अहिड़ो ज़बरदस्त व्यू हुजे, सो इन हेॾे प्यारे व्यू में ऐं जे हीउ सॼो गंद हूंदो त इहो कंहिंखे बि वणंदो न। इन करे सो ॻाल्हि दिलि में न कजो, पर कोशिशि कयो, कोशिशि छा पक कयो यार, हिन खे ख़ूबसूरत कयो, किचिरो न उछलायो।